जी बिल्कुल असी इन वक्त राउती के कच्चे वाले एरिया में मौजूद आयूं जिथे सिंध सरकार पारा धाड़ेलन के सरेंडर थियण वाली पॉलिसी जोड़ी वही आहे। जेको धाड़ेल कानून आडो हथियार फिटा करे पाण मुरादो पेश थींदो त उन्ही खे आम माफ़ी जो ऐलान पिण कयो वियो आहे। अहिड़ी पॉलिसी जोड़ण खां पोइ राउती जे कच्चे वारे इलाइक़े में रहंदड़ धाड़ेलन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। पुराणो ई तकरार आहे 2000 ईअं सम्झो 12-13 खां वठी वरी 16 में बंगर साहब आयो, फ़ैसिलो थियो अलीगवार खान जे बंगले ते। सभु सरदार अमीर हुया, मीर मंज़ूर पावर हुयो, मियाँ मिठो हुयो, शायर खान हुयो, डॉक्टर साहब हुयो, मीर आबिद हुसैन हुयो। फ़ैसिला थिया उते शरन जा पैसा उन्हनि ते पिया 1 करोड़ 70 लख, दौंदुनि जा पैसा सीरनि जा पिया 95 लख। उहे कटे शरन पैसा खया। ये हाज़िरियूं हलियूं पे केस हिक ॿिए तो बयान फेरियाऊं लाड़ियाऊं, असां तो बयान कोन लाड़ियाऊं। इन्ही मां जे ॻोठ में जेके फ़ैसिला सरदारनि वटि चा हिकिड़ो 10 रुपया ई न पिया, ॿियनि शरन थिया पैसा पिया, माण्हू बि वधीक उहे मारिया, शरन पैसा खया। उनजे बावजूद केसनि ते हलियासीं पे। मां जे वालिद साहब चवनि बा असां ॾे तव्हांजा 4 रुपया बि कोन्हनि बणिया। मां जे पुटनि तो केस लाड़ियो, केस बि कोन लाड़ियाऊं। आख़िर नतीजो इहो, मां जो हाज़िरी ते वियो, हाज़िरी ते बीठा, उते मारा माण्हू लिखायूं पंप ते, उते मां जे भाउ खे शहीद कयूं दीन मोहम्मद खे। साईं बिल्कुलु तकरार ख़त्म थी वेंदो। जो अलीगवार खान चाहे या ख़ालिद लुंड चाहे न, कचो कचो इनामी याफ़्ता ॾोयारी धाड़ेल, सभु धाड़ेल बि न आहिनि। तव्हांजे मथां केतिरो इनाम आहे सरकार पारां? 10 लाख रुपया। 10 लाख रुपया घणो? अच्छा, छाजो घणा माण्हू मारिया? असां हिकिड़ो माण्हू बि न मारियो आहे, बसि क़ौमी जहिड़ा आहिनि। क़ौमी जहिड़ा जंहिंजी वजह ख़बर न आहे त कहिड़ी पुलिस जी कावड़ आहे या कंहिं ॿिए जी कावड़ आहे। कंहिंजी बि सिफारिश सां रखियो आहे। बाक़ी पूरी हिस्ट्री तव्हां चेक कयो असांजी, जो कंहिं बि हिस्ट्री में असां को धाड़ो मारियो आहे, का फुर कई आहे, का अगवा कई आहे। सिर्फ़ु असां ते कुकड़ जी चोरी साबित करनि तॾहिं बि असां ॾोवारी। असांजो रिकॉर्ड तव्हां चेक करायो, को बि ॾोन आहे। आजू खां न असुल ख़ानदान कोन चेक करायो। तव्हां चओ पिया तालीम याफ़्ता आहियो, तव्हांजी केतिरी तालीम आहे? मां 7 पढ़िया। अच्छा, किथे पढ़िया आहियो? हाँ जी बिल्कुल, तव्हां हितां जे धाड़ेलनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु हो त सिंध सरकार असांजा जेके क़बीलाई तकरार राउती जे कच्चे में हलंदड़ शहरसीला दौंदू तकरार आहे उन्ही खे ख़त्म कराए ऐं असांखे हिकिड़ो सुठो रिलीफ ॾिनो वञे। असीं पंहिंजा हथियार फिटा करे कानून आॾो पाण पेश थींदासीं ऐं कोर्टुनि खे फेस कंदासीं। जी।